जेतिरो घेराव कंदे तेतरी तुझी इज़त अगलनि जे आॾो घटि थींदी। जेॾो घटि मिलंदे तेॾो अगलनि जे आॾो भरम तुंहिंजो वधंदो ईंदो। बेहतर अगलनि सां अहिड़े तरीक़े हल जो बाद में तुझे दिल ऐं दिमाग़ खे का परेशानी ऐं ख़्याल न अचे। जेकॾहिं थोड़ो अवर थी वेंदे त पंहिंजी इज़त खे ख़राब थींदे बि कुछ महसूस ही न कंदे। इज़त का शइ आहे, जे पंहिंजी इज़त जो ख्याल न कयो उहे हमेशा ॿियनि जे लाइ रोअंदा आहिनि। त मूंसां हिन ईअं कयो, हुन मूंसां हीअं कयो, हिन मूंसां हीअं कयो, पंहिंजनि मूंसां हीअं कयो, चाचे मूंसां हीअं कयो, मामे मूंसां हीअं कयो। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, ग़ैराब जेका आहे न, ग़ैराब इहा तव्हांखे ॻीचीअ में हथ विझराईंदी। परे जी सिक रखो, उन में मोहबत ॾाढी आहे। हा, तव्हांखे वरी जेको इंसानु वणणु लॻंदो आहे त उन सां तव्हांखे विहण जी वॾी ख़्वाहिश हूंदी आहे, उन सां वक़्तु गुज़ारण जी वॾी ख़्वाहिश हूंदी आहे। वरी कुझु वक़्त खां बाद में उहो तव्हांखे पंहिंजी माउ जी थन जो ज़ाइक़ो यादि ॾियाराईंदो आहे। इन खां बहितर आहे त अहिड़ा बेग़ैरत ई न थियो जो तव्हांखे पंहिंजे ग़ैरत खे सुञाणप में बि टाइम लॻे।